नाज़रीन, मलीर जी मुख़्तलिफ़ इलाइक़नि में बरसाती पानी बीठल है। स्टील मिल, कॉलोनी समेत ॿिया इलाइक़ा दरिया जो ॾेख ॾियण लॻा, जंहिं करे रहवासी ॾुखियाईनि खे मुंहुं ॾियण ते मजबूर आहिनि। उन हवाले सां रिपोर्ट करे रहियो आहे मुर्तज़ा चांडियो। जी, गुज़िरियल 3 ॾींहंनि खां मलीर में बरसाति पवण सबबि रोड रस्तनि ते पाणी बीठल आहे। जिन तव्हां ॿुधायूं त गिराब समेत जेके इब्राहिम जी साहिली पट्टी आहे उते बि जेको पाणी घरनि में जेको आहे पाणी दाख़िल थी चुको आहे। हींअर असीं जेको आहे स्टील मिल चौरंगी मेन नेशनल हाईवे ते पाण बीठल आहियूं, जिते जेको पाणी जो तमामु तेज़ वहिकिरो आहे। जिन सबबु जेको आहे रोड ते पाणी बीहण सबबु ट्रैफिक जो स्लो जेको रवां दवा आहे। हींअर जेको आहे रेन एमरजेंसी जो फोकल पर्सन आहे वज़ीर आला पारां साजो जोक जेको सूबाई वज़ीर पाण जेके आहिनि उहे उन सां गॾोगॾु डिप्टी कमिश्नर मलीर इरफान सलाम ऐं SSP मलीर इरफान बहादुर एडमिनिस्ट्रेटर ज़िला काउंसिल कराची समेत सभई हिते पहुता आहिनि। जॾहिं त हींअर जेको हैवी मशीन ज़रिए जेको पाणी जो जेको निकाली वारो अमल जारी आहे ऐं उनजो जेको चवणो हुयो जेको उन्हनि जो इहो ॻाल्हि आहे त गुज़िरियल 3 ॾींहंनि खां मुसलसल बारिश पवण सबबु सॼी राति बि बरसाति पई आहे। उन सबबु जेको आहे मुख़्तलिफ़ रोडनि रस्तनि ते पाणी बीठल आहे। जॾहिं तव्हां ॿुधायूं त जेके ही मेन नेशनल हाईवे ते पाणी बीठल आहे। जॾहिं बरसाति जो पाणी सां गॾोगॾु वाटर बोर्ड जी लाइन बि टुटी पई आहे, उनजो पाणी बि मुश्किल आहे। जॾहिं सेवरेज जेके ओवरफ्लो थी विया आहिनि उनजो बि जेको आहे पाणी गॾियल आहे। उन सबबु जेको पाणी रोड ते अची वियो आहे। रोड जेको आहे हींअर पाणी हेठां जंहिंजे सां हींअर जेकी तमामु हितां जी इंसान मलीर इंसान में आहे। ऐं पहिरियों दफ़ो हींअर जेको सभई टोटल गॾियल तौर ते जंहिंमें सूबाई वज़ीर डिप्टी कमिश्नर मलीर SSP मलीर DMC मलीर जे जेके एडमिनिस्ट्रेटर ज़िला काउंसिल कराची जे जेको एडमिनिस्ट्रेटर उन समेत तमामु जेको आहे गॾिजी करे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में गश्त करे आहिनि। हींअर बि हिते बि जेको आहे अची हैवी मशीनरी लॻाए करे जेको आहे ही पाणी जी निकाली जो अमल जारी आहे। तव्हां चवण त असां मुख़्तलिफ़ ॻोठनि में शहरनि में जिते हेठां जी जॻह ते पाणी आहिनि उन हवाले सां जेको इंतिज़ाम चवण त असां उते पंहिंजे सैनिटरी वर्कर लॻाए छॾिया आहिनि ऐं ज़िला इंतिज़ाम जा जेके अफ़सरान आहिनि या जेके मुलाज़िम आहिनि उहे बि पिणु जेको आहे कमु करे रहिया आहिनि। ऐं उन जेके बरसाती जेको गुज़िरियल 3 ॾींहंनि खां थी रही आहे उन हवाले सां जेको आहे निकाली जो अमल जेको आहे असां पंहिंजे जाइज़े खे उन्हनि जो इहो बि चवणो त थधो डैम जेको आहे उहो ओवरफ्लो थियो आहे। उनजो जेको पाणी आहे उहो दुंबा ॻोठ सुपर खां क्रॉस करे दुंबा ॻोठ खां थींदो जेको आहे नदी में दाख़िल थींदो। उन सां को बि जानी नुक़सान न थींदो। जॾहिं त जेके नदी में जेके घर आहिनि चवण आहे त उहे महिरबानी करे उहे ख़ाली कनि त जीअं जेको आहे को जानी नुक़सान खां बचे।